बोर्ड अचे पई इम्कानी तौर ॿुधायो हींअर छा सूरत हाल आहे। बिल्कुल जी, आस्ते आस्ते पानी वधे पियो। हींअर तक़रीबन 2,65,000 क्यूसिक के क़रीब असां वटि पाणी आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं असां कंप्लीट जेके आहिनि सो बंदनि ते पंहिंजूं इस्टेब्लिश करे छॾियूं आहिनि। ऐं पाण वटि ज़िले में घणा जेके बंद जेके आहिनि सी जेके उहे हसास बंद आहिनि। राउंड द क्लॉक असां मॉनिटर पिया कयूं त हिकिड़ो त इहो मांझंदि वारो जेको इलाइक़ो आहे इन खे बिल्कुलु मज़बूत कयो वञे। ऐं ॿियो असांजो खानपुर जो इलाइक़ो आहे, अची पाणी जो प्रेशर ईंदो आहे ऐं इन में बि असां के जेके सजेशन्स आयूं आहिनि उहे इहो आहे त उनखे प्रोटेक्टिव बंदि ॾियूं। हिकिड़ा खोड़ सारा माण्हू जेके आहिनि कचे जा उहे लॾ पलाण न पिया कनि। तव्हांजो छा जेको रद अमल हूंदो? हीअ बोर्ड आहे, इहो कंहिंखे कोन ॾिसंदी आहे त केरु आहे या छा आहे, पर ॾिसो असां उन्हनि खे परसूं करण जी कोशिशि कयूं। सफ़ा उहो जेके आहिनि सो माना हूंदा त साईं असां न चुरंदासीं त पोइ कानूनी कार्रवाई असांखे। सिंध सरकार 16 ज़िला इम्कानी तौर ॿुधायो उन्हनि खे अलर्ट जारी कयो त पंहिंजो ज़िलो जामशोरो मुतासिर थिए थो कहिड़ी लिस्ट में आहे। अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि कोन्हे, असांखे वरी बि अलर्ट रहणो आहे। अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल चैनल। नाज़रीन, जामशोरे ज़िले में जेको इम्कानी तौर बोर्ड अचे पई, जेको सिंध हुकूमत अलर्ट जारी करे छॾियो त 8 लख खां 11 लख क्यूसेक सिंध में पाणी दाख़िल थींदो ऐं महाबोर्ड जो हिकिड़ो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। उन हवाले सां जामशोरे ज़िले में कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, असां वटि मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर जामशोरो गज़नफर अली क़ादरी साहब। क़ादरी साहब, तव्हांखे भली ख़ुशि चऊं था। साईं, थैंक यू वेरी मच। बोर्ड अचे पई इम्कानी तौर ॿुधायो वियो आहे। 2010 जी बोर्ड हुई महाबोर्ड, हुन खां 2022 में बोर्ड हुई। जामशोरो ज़िलो इलाही मुतासिर थियो, असां वटि कैंपूं क़ाइमु थियूं। हींअर छा सूरत हाल आहे, कहिड़ा बंद जेके कमज़ोर आहिनि, कहिड़ा जेके इलाइक़ा आहिनि कचे जा या शहर जेके इम्कानी तौर ॿुॾण जो हिकिड़ो ख़तरो जेको मौजूदु आहे, तव्हां उन ते सही सर्वे कई हो, असांजे नाज़रीन खे ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिल्कुलु जी, आस्ते आस्ते पाणी वधे पियो। हींअर तक़रीबन 2,65,000 क्यूसिक के क़रीब असां वटि पाणी आहे ऐं इहो जेको प्रिडिक्शन आहे त तक़रीबन नेक्स्ट वीक में असां वटि 3.5-4 लख ताईं पहुचंदो ऐं इन खां पोइ बि पोयां जो पाणी जो रेलो आहे जेको अचे पियो। असां बल्कि 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं असां कंप्लीट जेके आहिनि सो बंदनि ते पंहिंजूं इस्टेब्लिश करे छॾियूं आहिनि। जेके चेक पोस्ट आहिनि जंहिंमें असांजे 7 में 4 रिलीफ पोस्ट कैंप्स आहिनि, उन मांझंदि में रिलीफ कैंप्स आहिनि ऐं कोटड़ी में रिलीफ कैंप्स आहिनि। इहे त असांजूं जेके बंदनि ते आहिनि जेके एमरजेंसी रिस्पॉन्ड यूनिट्स आहिनि। उन सां गॾु असां हेल्थ फैसिलिटीज़ बि जेके आहिनि उहे बि उन गॾु जेके उन कैंप्स में आहिनि, जेके हेल्थ डिपार्टमेंट जूं आहिनि। लाइव स्टॉक जो जेके आहिनि सो कैंपूं आहिनि उहे बि उन सां वर्क कनि थियूं। बेसिकली असांजो तक़रीबन भान सैदाबाद खां बॉर्डर शुरू थो थिए वेंदे कारे खए ताईं जेको आहे सो असांजो अचे कारे कोटड़ी जी कोटड़ी आई। उन में तक़रीबन जेके आहिनि सो माना 93 किलोमीटर जो इलाइक़ो आहे। दरिया जो कचो आहे, लेंथ जी मां ॿुधायां थो। ऐं 78 ॻोठ जेके हिन में जेके आहिनि सो असां वटि अचनि था, सॼे ज़िले जा कचे वारा। 78 ॻोठ आहिनि जंहिंमें जेके आहिनि सो माना पॉपुलेशन लॻभॻि 70,000 जे क़रीब जेके आहे सो थिए थी पई। हाणे उन में असां हिकिड़ो त इवेक्यूएशन प्लान जेको आहे सो पंहिंजो कयो आहे, जंहिंमें अॼु खां असांजो इवेक्यूएशन शुरू आहे, जंहिंमें असां जेके आहिनि 33 ॿेड़ियूं जेके आहिनि सो हायर कयूं आहिनि, जेके असां पब्लिक खे फ्री ऑफ कॉस्ट ॾींदासीं। ॿियो 1122 जूं असां वटि हींअर वॾियूं 3 ॿेड़ियूं आहिनि जेके माना मुख़्तलिफ़ स्टेशन ते जेके आहिनि सो स्टेशन आहिनि, पर असां अञा डिमांड कई आहे त तक़रीबन 8-9 ॿेड़ियूं ॿियूं बि असांखे 1122 जूं मिलनि त जीअं असां मैक्सिमम जेको आहे सो फैसिलिटी आवाम खे ॾेई सघूं। ऐं पाण वटि ज़िले में घणा जेके बंद जेके आहिनि सीधा जो आहे, इरिगेशन जो आहे, जेके उहे हसास बंद आहिनि, तव्हांखे ॿुधायो आहिनि केतिरा बंद आहिनि उहे? ॾिसो, असां वटि हिकिड़ो त जेको पंहिंजो लो पॉइंट आहे जेको 20 दरी असांजी मांझंदि वारी, हिते तक़रीबन हींअर जेको बंद सां पाणी मां कल्ह विज़िट कई त 5.5 फुट जे क़रीब पाणी हुयो। इहो 5.5 फुट जो पाणी हुअण जो मक़सदु आहे त प्रेशर आहे बंद ते ऐं उन सां गॾु इरिगेशन डिपार्टमेंट उते अलर्ट आहे ऐं उनजा अमलदार हुया। असांजी बि उन पॉइंट ते जेके आहिनि कैंपूं लॻल आहिनि। सो राउंड द क्लॉक असां मॉनिटर पिया कयूं त हिकिड़ो त इहो मांझंदि वारो जेको इलाइक़ो आहे इन खे बिल्कुलु मज़बूत कयो वञे ऐं कंहिं क़िस्म जो न थिए। ऐं ॿियो असांजो खानपुर जो इलाइक़ो आहे जिते माना जेको आहिनि सो अची पाणी जो प्रेशर ईंदो आहे ऐं इन में बि असां के जेके सजेशन्स आयूं आहिनि उहे इहो आहे त उनखे प्रोटेक्टिव बंदि ॾियूं
ऐं उन ते असां कुझु मशीनूं बि करे छॾियूं आहिनि ऐं उन ते कमु करे 2 ॾींहंनि में इनशाला हिन खे असां उहे प्रोटेक्ट नवां कहिड़ा बचा बंद जेके तव्हां ॿुधायो पिया त उहे ॾियणा आहिनि खानपुर वटि, उहे कहिड़ा, खानपुर जो कहिड़ो एरियो आहे? खानपुर जो जेको ॻोठनि जे बिल्कुलु फ्रंट लाइन आहे जी जी उन खे जेको आहे सो असां महफ़ूज़ करण जे लाइ। महफ़ूज़ करण लाइ ऐं इवन असांजो जेको आहे सो माना कारे खै में बि इहो प्लान आहे त जिथे जिथे असां ॾिसंदासीं त हिते ॻोठनि जो माना इशूज़ आहिनि या उन्हनि खे ख़तरो को लाइक़ु थी सघे थो त असां प्रोटेक्टिव बंदि ॾींदासीं। ऐं ऋषभ, सेवण जे कचे मां ऐं मांझंदि जे कचे मां केतिरी लॾ पलाण थी आहे? छो त गुज़िरियल ॾींहुं तव्हांजी ख़बर हिकिड़ी साम्हूं आई हुई त कुझु लॾ पलाण थी आहे। जी बिल्कुलु, माण्हू जेके आहिनि सो जंहिं वटि पंहिंजूं ॿेड़ियूं आहिनि ऐं पाण बि जेके आहिनि सो हुन पंहिंजे सिर पाण बि जेके आहिनि सो काफ़ी हुन पाण शिफ्ट थी ऐं पंहिंजो पके जी तरफ़ आया आहिनि। छो जो माण्हुनि वटि पब्लिक वटि कुझु जेके कचे में घर आहिनि उन पके में बि घर आहिनि, तो उहे शिफ्ट थी पंहिंजे पके जे घर में अची विया आहिनि त पाण खे महफ़ूज़ रखे सघनि। हिकिड़ा खोड़ सारा माण्हू जेके आहिनि कचे जा, उहे लॾ पलाण नथा कनि, उहे ज़िद ते हूंदा आहिनि। 2010 जी ॿोॾि में असां ॾिठा त उहे लॾ पलाण न पिया कनि। अगरि जेकर अहिड़ी सूरत पैदा थिए थी उहे लॾ पलाण नथा कनि त तव्हांजो छा जेको रद्द अमल हूंदो? ॾिसो, हीअ ॿोॾि आहे, इहो कंहिंखे कोन ॾिसंदी आहे त केरु आहे या छा आहे। उते पाणी ज़रूरु जेको जॾहिं अचे थो पियो, बिल्कुलु इहो तव्हांजी ॻाल्हि बराबरि आहे, बिल्कुलु सही था चओ पिया त कुझु माण्हू एडमेंट आहिनि जेके चवनि था साईं असां त 2010 में बि न निकितासीं, हाणे कीअं निकिरंदासीं, असांजो त हिते ई रहण बि हिते आहे, सभु कुझु हिते आहे। पर ॾिसो, असां उन्हनि खे परसूं करण जी कोशिशि कयूं था, छो जो असांजा ई माण्हू आहिनि, थोरी सोच जो फ़र्क़ु आहे। असां कोशिशि कयूं था त उन्हनि खे अॼु बि जीअं मां AC मुख़्तियार कार पंहिंजा मोकिलिया आहिनि त उन्हनि खे कन्विंस कनि की हू पंहिंजो अची वञनि। पर जेकॾहिं सफ़ा उहो जेके आहिनि सो माना हूंदा त साईं असां न चुरंदासीं त पोइ क़ानूनी कार्रवाई असांखे पंहिंजी जॻह कंदासीं, छो जो इहा उन्हनि जी बहितरी लाइ हूंदी। जामशोरे ज़िले जा जेके मक़ामी कचा आहिनि उन्हनि जे लाइ रिलीफ कैंपूं केतिरियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जेके इम्कानी तौर ते जेकर ॿोॾि अचे थी, तव्हां प्लान ठाहियो आहे त? जी, जामशोरे में असां वटि हिते 12 जेके आहिनि सो रिलीफ कैंप्स आहिनि, जंहिंमां हींअर एक्टिव असां 5 कया आहिनि। 5 जेके मॉडल असांजा जेके आहिनि उहे तव्हांखे माना जेको विज़िट बि कराईंदासीं, उहे असां एक्टिव कया आहिनि। पर इन सां गॾु जीअं जीअं माना पॉपुलेशन हिते ईंदी वेंदी तीअं तीअं असांजा रिलीफ कैंप्स जेके आहिनि सो एक्टिव थींदा वेंदा। हींअर किथे उहे सेवण तहल के मंझंदि में आहिनि या कोटड़ी में बि आहिनि? हींअर जेके 4 कोटड़ी में आहिनि, 4 असां जेके आहिनि सो पंहिंजो सेवण में, बल्कि 5 सेवण में कया आहिनि ऐं 3 जेके आहिनि सो हिन में मंझंदि में आहिनि। अॼु कोटड़ी मेराण पुल जेके इन पासे वटि सीधा जो बंदि आहे, 2010 में सीपेज बि पियो, उनजो तव्हां जाइज़ो वरितो त उन बंदि जी छा पोज़ीशन आहे? जी, हींअर जेको इरिगेशन डिपार्टमेंट या सीडा वारा जेके असांजा आहिनि उहे चवनि था त वी आर एट अलर्ट, ऐं असां उन्हनि खां रिपोर्ट वठंदा रहूं था पिया, छो जो टोटली जेको आहे सो माना इहो टेक्निकल इशू आहे। पर हू जेके आहिनि सो माना ऑन इट उन ते कमु कनि पिया ऐं उन्हनि खे राउंड द क्लॉक मॉनिटर बि कनि पिया ऐं उन्हनि जे मथां जेका ज़िम्मेवारी आहे इंशाअल्लाह ताला बंदि जेको आहे सो मज़बूत आहे। ॾिसो, बरसा ॿोॾि ईंदी आहे, ॿोॾि खां पोइ बीमारियूं जेके माण्हुनि में पैदा थींदियूं आहिनि, हुन सां गॾोगॾु जानवरनि में पैदा थींदियूं आहिनि। त ॿेराड़ी वारनि इलाइक़नि में जानवरनि जे लाइ मच्छरदानियूं बि हूंदियूं आहिनि, माण्हुनि जे लाइ बि। उन हवाले सां तव्हां कहिड़ा क़दम खयां आहिनि? लाज़मी तव्हां लाइफ स्टॉक खे बि ऑन बोर्ड वरितो हूंदो ऐं DHO को बि वरितो हूंदो। रिलीफ कैंपूं जेके मेडिकल जूं आहिनि उन हवाले सां थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो। असां वटि ऑलरेडी हींअर तक़रीबन 2-3 हज़ार जेके 3000 जे क़रीब जेके आहिनि सो माना मच्छरदानियूं आहिनि। पर असां लाइव स्टॉक लाइ जेके वॾियूं मच्छरदानियूं हूंदियूं आहिनि उन लाइ बि डिमांड कई आहे ऐं असां लाइव स्टॉक डिपार्टमेंट खे माना चयो आहे त उहो पूरो जेको आहे सो माना जेके असांजो माल आहे उनजो बि ख़्यालु कनि ऐं वैक्सीनेशन कनि ऐं वैक्सीनेशन जेके ॻोठनि में वञी उन जॻहनि ते पंहिंजा कनि। पर असांखे थोरो शिकायतूं मिलनि पियूं, उन जे करे अॼु मां डिप्टी डायरेक्टर साहब खे बि घुरायो हुयो हिते ऐं उन्हनि खे मूं चयो आहे त पंहिंजो वधि में वधि जेको आहे सो पंहिंजो जेकी वैक्सीनेशन जो सिस्टम आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो माना जेके तव्हां में कमियूं पेशियूं आहिनि उन खे कंप्लीट कनि, न त असां वरी पोइ इन्हनि जो इशू जेको आहे सो मथे रिपोर्ट कंदासीं। ॾिसो, हिकिड़ी शिकायत रही आहे ज़िले जे माण्हुनि जी, इवन मीडिया पर्सन जी बि, कंट्रोल रूम जेको हूंदो आहे क़ाइमु थियलु हूंदो आहे, उहो रिस्पॉन्स कोन ॾींदो आहे। उनखे फाल करण जे लाइ तव्हां कहिड़ा तकिड़ा क़दम कया आहिनि? ॾिसो, कंट्रोल रूम जेकॾहिं तव्हां हिते DC ऑफिस जो ॾिसो त इन में असां राउंड द क्लॉक मां पाण चेक कयां थो पियो। हिकिड़ो असां पंहिंजो गज़ेटेड ऑफिसर उन जो इंचार्ज रखियो आहे, उन में 3-4 डिपार्टमेंट जा रिप्रेज़ेंटेटिव बि जेके आहिनि, जंहिंमें हेल्थ डिपार्टमेंट जो रिप्रेज़ेंटेटिव
ऐं उन खां पोइ 1112 जो रिप्रेज़ेंटेटिव, उन खां पोइ जेको आहे लाइव स्टॉक जेको रिप्रेज़ेंटेटिव, तक़रीबन 7 खां 8 माण्हुनि जो ग्रुप आहे जेको कंट्रोल रूम खे 24 कलाक जेको आहे सुभाणे मॉनिटर करे थो। असां तव्हांजी तरफ़ सां नंबर बि ॾींदासीं त भले जेकॾहिं आवाम जी का शिकायत आहे, इवन तव्हां बि चेक करणु चाहियो त कहिड़े वक़्त बि तव्हां कॉल करे सघो था। ॾिसो हींअर असां त इन जा हिमायती आहियूं त जेके मुहाणा आहिनि पले ऐं मच्छीअ जो शिकार कनि, पर यकीनन ही ॿोॾ वारी सूरत हाल आहे। तव्हां अलमंज़र खां ॾिसंदव त दरिया जे विच में बिना सेफ्टीअ जे, बिना लाइफ जैकेट जे उहे मुहाणा शिकार कनि पिया। हिकिड़ो गैरक़ानूनी बि शिकार थिए पियो मच्छी पले जो। पहिरीं त इंसान जी ज़िंदगी आहे, उनखे रोकण जे लाइ के क़दम खयां विया आहिनि या? जी, अॼु असांजी जेकी एमरजेंसी मीटिंग हुई जितां हींअर माना पाण आया आहियूं, उन में इहा ॻाल्हि जेको आहे सुभाणे रिपोर्ट थी त डिप्टी डायरेक्टर फिशरीज़ रिपोर्ट कई त इहे इलीगल जेके आहिनि सो फिशिंग था कनि। त मूं DSP जेको सिक्योरिटी आहे उनखे पंहिंजो ॾेई छॾियूं आहिनि डायरेक्शन त हिकिड़ी टीम ठाहिनि, हिकिड़ी मोबाइल जेको आहे सो ॾियनि। ऐं डिप्टी डायरेक्टर खे मूं इहो बि चयो आहे त तव्हां एमरजेंसी चेकिंग प्लान जेको आहे सो असांखे ॾियो। राति जे टाइम ते जेको ख़ासि करे मूंखे रिपोर्ट थियो त तक़रीबन 3-4 बजे जे क़रीब इहे माण्हू कनि था। मुंहिंजो तव्हां 1-2 बजे खां वठी जेको टाइम आहे उन ते वञी जेको आहे सो एक्शन खणो। सो हाणे पुलिस बि मां करे ॾिनी अथमांनि ऐं फिशरीज़ डिपार्टमेंट खे चयो आहे त उनजे मथां एक्शन करे जेको कानूनी कार्रवाई थी उहो कनि। सिंध सरकार 16 ज़िला इम्कानी तौरु ॿुधायो उन्हनि खे अलर्ट जारी कयो, मुतासिर थी सघनि था। आपाशी खाते तव्हांखे इन बाबति छा ॿुधायो त पंहिंजो ज़िलो जामशोरो मुतासिरनि में इम्कानी तौरु जेको मुतासिर थिए थो कहिड़ी लिस्ट में आहे? ॾिसो, ईअं आहे त छो जो बॉर्डरिंग एरिया आहे, असांजो कच्छ जो इलाइक़ो वॾो जेको आहे सॼे ज़िले ते 70% असांजो कच्छ जो इलाइक़ो अचे थो पियो। इन में अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि कोन्हे, पर छा आहे जो असांखे वरी बि अलर्ट रहणो आहे। इन करे तव्हां ॾिसो था त मां पाण बि जेको आहे बंधन ते बीठो आहियां, मीटिंग्स बि कयूं था, सेंसिटाइज़ेशन बि कयूं था। सभिनी जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे बि जेके आहिनि सो अलर्ट रखी वेठा आहियूं त जीअं हो वधि में वधि जेको आहे बंधन खे, पंहिंजी नेचुरल हिकिड़ो डिज़ास्टर आहे, उन खे असांजी जेकी हिमत आहे, महिनत आहे, अलाह तबारक ताला जी मदद हूंदी त असां हिन खे बहितर तरीक़े सां। ॾिसो, तव्हां सॼी विज़िट कयो भान सईदाबाद, सेवण, सन, मांझंद, इवन जामशोरो, कोटड़ी, पंहिंजा इहे पकी वारा जेके बंधन, मुमकिन तौर जे अगरि ॿोॾ अचे थी त पाण महफ़ूज़ आहियूं, शहर महफ़ूज़ आहिनि, कचो तो ईअं ॿुॾंदो, शहरनि जी छा पोजीशन आहे? ॾिसो, हिन में थोरा असां वटि लेकुनास आहिनि जेको मां इरिगेशन डिपार्टमेंट खे चयो आहे, निशानी कई आहे, निशानदेही कई आहे। हिकिड़ो त जेके असां कोटड़ी में जेको बंधन ते जेके इलीगल पॉपुलेशन वेठी आहे, कब्ज़ा थियल आहिनि, इन जो असां हिकदमि जेको आहे सुभाणे पंहिंजे ऑपरेशन करे इन्हनि सभिनी खे हटाईंदासीं। ऐं सेकेंड जेके उन्हनि पाइप वाइप जेके आहिनि उहे बि लॻाया आहिनि, उहो इरिगेशन मां डिपार्टमेंट खे चयो आहे त उन्हनि जो जेके पाइप वग़ैरह आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे, त ईअं न थिए त उन पाइप मां जेको पाणी थिए उहो सीपेज करे विझे या कुझु करे। सो उन में हाणे डायरेक्शन असां ॾेई छॾिया आहिनि इरिगेशन डिपार्टमेंट खे। सो विदिन 1 या 2 डेज़ माना शहर असांजा महफ़ूज़ आहिनि। थोरा जेके पाइप लाइनियूं आहिनि या सीपेज पए थो उन जे लाइ शुक्र अल्हम्दुलिल्लाह शहर असांजा महफ़ूज़ आहिनि ऐं का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर जेके थोरियूं घणियूं जेके लेकुनास आहिनि उन खे बि ठीकु था कनि। अहिड़े साहब, हिकिड़ो आख़िरी सुवालु आहे मुंहिंजो। जामशोरो ज़िले में जॾहिं बि ॿोॾ आई आहे त मक़ामी सतह ते माण्हू पंहिंजे पासनि में जबलनि में हलिया वेंदा आहिनि। ॿियो जेको आहे ॿिया ज़िला जॾहिं मुतासिर थींदा आहिनि, सिंध जा कशमोर, कंदकोट, इहे जैकमाबाद ज़िला मुतासिर थिया आहिनि त गुलशन शहबाज़ में जेको आहे ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां वॾी रिलीफ कैंप क़ाइमु कई वेंदी आहे। छा हींअर बि उहो इम्कानु आहे त तव्हां उन जे लाइ बि तयारी करे छॾी? छो त वज़ीर आला ॿुधायो आहे त घोटकी, कंदकोट इहे मुतासिर थी सघनि था, त पोइ इहे माण्हू जेके आहिनि उहो उन्हनि जो अचणु जेको हूंदो आहे जामशोरे ज़िले ॾांहुं हूंदो आहे। ॾिसो, आहे असांजो ई सिंध हिकिड़ो ई आहे, माना जेकॾहिं ईंदा तॾहिं बि असांखे वेलकम आहे, असांजी तयारी आहे ऐं असां चवंदासीं त असां उन्हनि जी महिमान नवाज़ी कयूं। ऐं जेकॾहिं हू अचनि बि था त उन्हनि खे पूरी फैसिलिटी मिलंदी। ऐं जेको आहे सो असां तयारी कई आहे। पहिरीं असांजी प्रायोरिटी जेको आहे सो जामशोरे जो आवाम आहे, उन खां पोइ जेको बि दोस्त असांजो भाउ ईंदो त मोर देन वेलकम। जी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम ॾिनो। थैंक यू वेरी मच। नाज़रीन, ॾिसी जामशोरो गज़नख़ोर अली क़ादरी साहब खां असां तफ़सीली जेको गुफ़्तगू कई। तव्हां सॼी सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे त मां ॿोॾ जो अलर्ट जारी थियो आहे। असांजी दुआ आहे त सिंध हिन ॿोॾ खे पंहिंजो जेको आहे फितरी अमल सां जेको आहे वहंदड़ वहकरा जेके आहिनि उन सां कारगुज़ारी थी वञे ऐं सिंध जा शहर,
रस्तनि जा जेके इलाइक़ा आहिनि उहे मुतासिर थियण खां बचनि। पाण वरी कंहिं नए प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सा सलामत सन सलामत। ॿोॾि अचे पई, इम्कानी तौरु ॿुधायो हींअर छा सूरत हाल आहे? बिल्कुलु जी, आहिस्ते आहिस्ते पाणी वधे पियो। हींअर तक़रीबन 2,65,000 क्यूसिक जे क़रीब असां वटि पाणी आहे। 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरीं असां कंप्लीट जेके आहिनि सो बंदनि ते पंहिंजी इस्टेब्लिश करे छॾियूं आहिनि। ऐं पाण वटि ज़िले में घणा जेके बंद जेके आहिनि जेके उहे हसास बंद आहिनि? राउंड द क्लॉक असां मॉनिटर पिया कयूं त हिकिड़ो त इहो मांझंदि वारो जेको इलाइक़ो आहे इन खे बिल्कुलु मज़बूत कयो वञे। ऐं ॿियो असांजो खानपुर जो इलाइक़ो आहे, अची पाणी जो प्रेशर ईंदो आहे ऐं इन में बि असांखे जेके सजेशन्स आयूं आहिनि उहे इहो आहे त उनखे प्रोटेक्टिव बंदि ॾियूं। हिकिड़ा खोड़ सारा माण्हू जेके आहिनि कचे जा उहे लॾ पलाण न पिया कनि। तव्हांजो छा जेको रद अमल हूंदो? हीअ बोर्ड आहे, इहो कंहिंखे कोन ॾिसंदी आहे त केरु आहे या छा आहे, पर ॾिसो असां उन्हनि खे परसूं करण जी कोशिशि कयूं। सफ़ा उहो जेके आहिनि सो माना हूंदा त साईं असां न चुरंदासीं त पोइ कानूनी कार्रवाई असांखे। सिंध सरकार 16 ज़िला इम्कानी तौरु ॿुधायो उन्हनि खे अलर्ट जारी कयो त पंहिंजो ज़िलो जाम छरो मुतासिर थिए थो, कहिड़ी रस्ते में आहे? अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि कोन्हे, असांखे वरी बि अलर्ट रहणो आहे।